मेहरबानियों लख लागी सिंध अवामी सतपारा ये को अफगानी को रैली जेका अग में दादो में निकती अज भिक्षा ते लतीफ सरकार के दाह ॾियण आया आहिनि त 20 लख अफगानी जिन जो वाइदो थी चुको आहे त हू पंहिंजे वतन वञनि पर उहे हिते असांजे मुआशत ते ॿारनि असांजे माण्हुनि खे हथियार मंशात मूज़ी मर्ज़नि में मुबतला पिया कनि हिते ताज़ो जेके पठान उहे नर्सरियूं हिन अफगानी भदोड़नि जे दहशतगर्दीअ जूं उते हथियार सप्लाई था थियनि उते मासूम माण्हुनि सां जिनसी ॾाढाई थियूं थियनि उते मंशा जा अॾनि ऐं उन्हनि माण्हुनि भिटाईअ ते अची सिंध जे माण्हुनि खे ललकारियो आहे अॼु डिबाई नियाज़ कलोनी नाज़ खान ज़ौर उन्हनि खे ललकारण आया आहिनि त को अफगानी को असांजे धरती ते ॿारनि ऐं पीपल्स पार्टीअ खे अखियूं खोलणु खपनि मुआहिदो थी चुको आहे सिंध जे वोटनि ते तव्हीं चूंडजी आया आहियो हिननि माण्हुनि खे कढो न त पोइ ही सिंध जा जॾहिं जोगी जाॻिया त पोइ हिते केरु कोन रहंदो ये धरती न है दूतनि जी ये धरती न है दूतनि जी हिते सिंधी बणिजी रहंदो जो ही देश उनखे छॾिणो आहे या सिंधी बणिजी रहणो आहे महिरबानी